पूरे मुल्क की तरह कंदकोट में भी ईद उल अजहा करीब आते ही मवेशी मंडी सज गया। दूर दराज इलाकों से लोगों ने मवेशी मंडी का रुख किया। मवेशी मंडी में जानवरों की महंगी दाम सुनकर खाली हाथों वापस होने लगे। मजीद मौजूद यहाँ लोगों से जानते हैं। जो माल मिले पियो उहो इन टाइम 50-60 हज़ार में बकरी भी नथो मिले। कुर्बानी नथा कयूं, इन वजह खां असां परेशान आहियूं। हुकूमत खां इहो अपील कयूं था त कुझु सस्ताई कयो। हर शइ महांगो थी वियो आहे, अटो केह ऐं जेको आहे त उन सां गॾोगॾु माल बि महांगो थी वियो आहे। सख़्तु परेशान आहियूं। हुकूमत खे चऊं था अपील कयूं था बाबा ख़ुदा खे मञियो, सस्ताई कयो। पेट्रोल वधे थो, हर शइ वधे थो। जेको माल असां 50,000 में वठंदा हुआसीं उहो लाख रुपए में थी वियो आहे। गवर्नमेंट कंहिं शइ ते बि कंट्रोल नथो करे सघे। हिन वक़्त ताईं असांजा सारियूं सड़िया आहिनि, इरिगेशन वारा पाणी बि नथा ॾियनि असांखे। महिरबानी करे असां मीडिया वारनि खे बि चऊं था त इहा महिरबानी करे असांखे पाणी बि ॾियनि, सस्ताई बि थिए। हाणे असां तंगवानी मां हेसि ताईं आया आहियूं, असांखां 40 रुपयो किरायो वठी आया आहिनि। कंहिं शइ ते गवर्नमेंट DC कर, कमिश्नर कर, कोई बि कंट्रोल नथो करे सघे। असां इहो अर्ज़ु कयूं था। हा, 300 में पहुतो आहे साईं। महांगाई केतिरी उरूज ते थी वियो आहे। असां पहिरियों 50,000 में मिले पियो, हाणे 1.5 के मिले थो। असां हिते जानवर वठण आयासीं, असांखे न मिलियो, घर वापसि वञूं था। डीज़ल महांगो आहे, इन जे करे असां कुर्बानी करे नथो सघूं साल। तॾहिं करे असां मंडी में आयासीं, 50,000 खणी आयासीं, उहो 1.5 लाख रुपया मुल्ह करनि था। हाणे का ग़रीब माण्हू काॾे वञे। इन लोगों का कहना था कि महंगाई ने हमें इतना मजबूर कर दिया जो हमें ईद उल अजहा के लिए जानवर खरीदना भी मुश्किल बन गया। उन्होंने आला हुकाम से मुतालबा किया है कि महंगाई पर नोटिस लिया जाए। मोहम्मद ओस्मान टावरी के साथ इस्लामुद्दीन बंगवार, वश न्यूज़, कंदकोट।